अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं महबूब उमर जो हीअं तव्हांखे भली कर चवां थो एप्लीकेशन सीरीज़ जे वीडियो नंबर 3 में। अॼु जी हिन वीडियो में असां ॻाल्हाईंदासीं 5 बहितरीन फ़ोटू एडिटिंग एप्लीकेशन जे बारे में। उमेद आहे तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदियूं। अचो त शुरूआत कयूं। दोस्तों, सभ खां पहिरीं जेका एप्लीकेशन आहे हिनखे मूं पहिरीं नंबर ते रखियो आहे, जंहिंजो नालो आहे आफ्टर लाइट। ऐं पाण परेशान आहियां त कंहिंखे कहिड़ी एप्लीकेशन खे कहिड़े नंबर ते रखां। बहरहाल हिनखे मूं पहिरीं नंबर ते रखियो आहे। त दोस्तों, सभ खां पहिरीं हिकिड़ी पंहिंजी तस्वीर खणी ईंदुसि हिते, ऐं जेकी तव्हां ॾिसी सघो था, जेके आउं इस्तेमालु कंदुसि। ऐं हिन एप्लीकेशन में ते काफ़ी सारा तव्हांखे डार्क सेट लाइटिंग मिलंदी, ऐं ख़ासि करे ही कलरिंग जे हवाले सां तमामु बहितरीनु एप्लीकेशन आहे। जेके दोस्त चवंदा आहिनि एडोब लाइट रूम जेकी आहे उहा ज़बरदस्त एप्लीकेशन आहे। ॿिए नंबर ते मुंहिंजे ख़्याल में हीअ सभिनि खां बेस्ट एप्लीकेशन आहे। तव्हांजे फ़ोटो खे अहिड़ो रंगीन ऐं ख़ूबसूरत बनाए छॾींदी जो तव्हां सोचे बि नथा सघो। हिते तव्हांखे काफ़ी सारा प्रीसेट मिली वेंदा, ऐं उनखां अलावा तव्हांजे हथ में हर शइ सभु कंट्रोल आहे। तव्हां पंहिंजी तस्वीर खे जीअं चाहियो, जितां चाहियो कलर ॾेई सघो था, कहिड़ो कलर ॾेई सघो था, ऐं उनखां अलावा हिनखे क्रॉप करे सघो था। बाक़ी जेके तक़रीबन ऑप्शन हूंदा आहिनि फ़ोटो एडिटिंग एप्लीकेशन में, उहो तव्हांखे हिते मिलंदा। हिते तव्हां हिते पंहिंजो नालो वग़ैरह बि ॾेई सघो था, जीअं ज़ी, ठीकु आहे। वाव जे लाइ W, पर ही वाव वारो कोन्हे, जल्दी वारो आहे, मतिलबु त घुमाए था वठूंसि त मूं एम ॾिनो। ओके, हिन में लेटर बाय लेटर तव्हां नंढो वॾो हुनखे करे सघो था। बहरहाल ॿिया खोड़ सारा ऑप्शन आहिनि। उनखां पोइ ॿिए नंबर ते जेका एप्लीकेशन अचे थी उनजो नालो आहे कोमिका। कोमिका मतिलबु त तव्हांजे जीअं हिन जे नाले मां ज़ाहिर आहे त तव्हांजे फ़ोटो खे कार्टून वांगुरु ठाहे छॾींदी। गैलरी ते क्लिक करियो, हुनखे परमिशन ॾियो। परमिशन ॾियण खां पोइ तव्हां पंहिंजो हुतां को बि फ़ोटो खणी सघो था। हिन फ़ोटो खे तव्हां कार्टून वांगुरु ठाहे सघो था। जीअं मिसाल तौरु मूं पंहिंजो फ़ोटो खयो, ऐं हिते मूंखे काफ़ी सारा कार्टून मिली वेंदा। थोरी देरि में ॾिसी सघो था त वाओ, तव्हां ॾिसी सघो था इन तरह जा कार्टून इफेक्ट वेक्टर वांगुरु पंहिंजे फ़ोटो खे ठाहे सघो था। ॿिया खोड़ सारा हिन में ऑप्शन आहिनि, ॾिसी सघो था। हिते तव्हांजे हथ में सॼो कंट्रोल आहे, तव्हां हुनखे जीअं ठाहिणु चाहियो, जीअं करणु चाहियो करे सघो था। ओके, उनखां पोइ टे नंबर ते जेकी एप्लीकेशन अचे थी उनजो नालो आहे पिक्सालूप। ऐं हिन में तव्हांखे ख़बर हूंदी त जेको काफ़ी सारा दोस्त इंस्टाग्राम ऐं ॿी सोशल मीडिया प्लेटफॉर्म्स ते फ़ोटू रखंदा आहिनि, जंहिंमें अक्सर GIF हूंदी आहे हिकिड़ी ठहियल, जंहिंमें तव्हां ॾिसी सघो था त मुख़्तलिफ़ तव्हांजे फ़ोटो जे अॻियां एलिमेंट्स हली रहिया हूंदा आहिनि, या वरी तव्हां किथे पाणीअ ते बीठा आहियो या इन टाइप जी फ़ोटो हूंदो आहे, उहो तव्हां हिते ठाहे सघो था। स्काई एड करे सघो था। ऐं उनखां अलावा मिसाल तौरु हीउ हिकिड़ो फ़ोटो आहे, हिन में जेकॾहिं हीउ तव्हां ॾिसी सघो था त हिते आउं पंहिंजो फ़ोटो एड करणु चाहियां त करे सघां थो। हिते आसमान जा काफ़ी सारा हिते तव्हांखे डाउनलोड करण जे लाइ मिलंदो स्काई में, त तव्हां उहो हिते डाउनलोड करे सघो था। को बि एलिमेंट शामिलु करणु चाहियो, मिसाल तौरु गाह, ऐं हिनखे तव्हां एडजस्ट करे जिते रखणु चाहियो उते रखी सघो था। उनखां अलावा त तव्हां काफ़ी सारा ॿिया बि एलिमेंट मिली वेंदा। ऐं जीअं मिसाल तौरु वाओ, हिते काफ़ी मतिलबु त तव्हां हिनखे प्ले करे ॾिसो, एनिमेटेड तव्हां हिनखे ठाहे सघो था। पूरो हिकिड़ी GIF या वीडियो क्लिप उनखे तव्हां फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर वग़ैरह ते शेयर करे सघो था, पंहिंजी फ़ोटो रखी सघो था। ओके, उनखां पोइ एप्लीकेशन अचे थी जंहिंजो नालो आहे पॉलिश। ऐं हीअ थोरो अजीब एप्लीकेशन आहे। मूंखे ॿियनि एप्लीकेशन खां अलाए छो मुख़्तलिफ़ लॻी। हिन जा जेके ऑप्शन आहिनि अञा ताईं त मूं पूरा कोन ॾिसी सघियो आहियां त हिन में कहिड़ा कहिड़ा ऑप्शन आहिनि। तव्हांखे ॾेखारियां थो, तव्हां हुन मां ॻोल्हे ॾिसियो त तव्हांखे कहिड़ा कहिड़ा ऑप्शन हिन में मिलनि था। हिन में मूं फ़ोटो एड कयो, एड करण खां पोइ हिते तव्हांखे फिल्टर, एडजस्टमेंट, इफेक्ट, फिट, टेक्स्ट वग़ैरह वग़ैरह खोड़ सारा तव्हांखे हिते ऑप्शन मिली वेंदा। ऐं हर हिकु ऑप्शन जे अंदरि तव्हांखे मुख़्तलिफ़ टूल मिलंदा। उन टूल जे अंदरि तव्हांखे वरी मुख़्तलिफ़ ऑप्शन मिलंदा। हाणे मूंखे सम्झ में ॻाल्हि कोन थी अचे त हिन में केतिरा टूल आहिनि। ऐं लाइटिंग जो टूल आहे, छा आहे यार,
हीअ एप्लीकेशन मतिलबु त कमाल जी एप्लीकेशन आहे। हिनखे तव्हां हिकिड़ो चकर इस्तेमालु करे ॾिसिजो, तव्हांखे पसंदि न अचे पैसा वापसि। हिकिड़ो चकर तव्हां हिनखे इस्तेमालु करे ॾिसिजो, उमेदु आहे तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदी। ऐं कुझु हिन तरह जी एप्लीकेशन आहे, हिते तव्हां पंहिंजे तस्वीर खे फिट बनाए सघो था। उहो ऑप्शन अलाए केॾा में सवेरी खां ॻोल्हियां पियो त उहो किथे आहे, जंहिंमें मतिलबु तव्हां पंहिंजी बॉडी, पंहिंजे जिस्म खे सेट ठाहे सघो था। जीअं मुंहिंजो इहो वात खुलियल आहे हिन वक़्तु, हिनखे मां बंदि बि करे सघां थो, अखियुनि खे वधीक खोले या बंदि करे सघां थो। हिते स्टिकर आहिनि यार। बहरहाल इहो बि तव्हांखे इफेक्ट हिन में इफेक्ट में मिलंदो, छा किथे मिलंदो, ओवरले आहे, ओ इहो बॉडी मिली वियो। ऐं हिते तव्हां पंहिंजी बॉडी खे मतिलबु त ॾिसण में अचे पई यार, ओवरले हिन जी थोरी घटाए छॾिजे। किथां बि तव्हां इरेज़ करे सघो था, हर शइ फ्री आहे। कुझु शयूं पेड आहिनि जेके तव्हांखे ख़रीद करणियूं पवंदियूं। ऐं बाक़ी हीअ एप्लीकेशन जेकी आहे कमाल जी आहे, हिकिड़ो चकर ज़रूरु इस्तेमालु करे ॾिसिजो, ठीकु आहे दोस्तों। उनखां पोइ अचे थी टूलविज़ फोटोज़ जे नाले सां हिकिड़ी एप्लीकेशन। इन टूलविज़ खे ओपन करण सां कुझु परमिशन्स वठंदी ऐं उनखां पोइ अपडेट घुरंदी। हिनखे छॾे ॾियो, अपडेट न कजो, छो जो हीअ अपडेट हिन फ़ोटो जा एप्लीकेशन जे अंदरि ई अंदरि थींदो। ऐं उनखां पोइ हिन में तव्हां बसि शुरू करे छॾियो प्रो एडिटिंग, या प्रो एडिटिंग ते क्लिक करे तव्हां पंहिंजो हिन में फ़ोटो खणी अचो। फ़ोटो खणी अचण खां पोइ हिते बि तव्हांखे मतिलबु त खोड़ सारा ऑप्शन मिलनि था, जिन में तव्हां हिनखे इफेक्ट आहिनि या पोर्ट्रेट, हिन में बि तव्हां पंहिंजी बॉडी खे ठाहे सघो था, पंहिंजे चहिरे खे ठाहे सघो था। मतिलबु त चहिरो ख़राबु पियो लॻे त हिनखे ॾिसूं छा थो करेसि। वाओ, हिन चहिरे खे अंब बनाए छॾियो। बहरहाल तव्हां पंहिंजे हिसाब सां हिनखे सेट करे सघो था। स्किन कलर ख़राबु थी वियो आहे त हुनखे मतिलबु स्मूथ ठाहे सघो था। वाह वाह, बहरहाल कुझु न कुझु कलर ठीकु आहे। इन टाइप जो अखियूं तव्हांजूं बंदि आहिनि, उन्हनि खे खोले सघो था। वाह वाह यार, ठीकु आहे। ऐं तव्हांखे क्लियर करे सघो था। बहरहाल छॾियुसि, हिन में खोड़ सारा तव्हांखे ऑप्शन मिली वेंदा। तव्हां हिनखे इंस्टॉल करे ख़ुदि ई इस्तेमालु करे ॾिसो, काफ़ी सारियूं शयूं आहिनि, तव्हांखे यकीनन पसंदि ईंदी। हाणे बसि मुंहिंजे ख़्याल में पंहिंजी त दोस्त हीअ हुई अॼु जी वीडियो। ॿुधाइण जी का बि ज़रूरत कोन्हे, उमेदु आहे तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। वधीक ॾींहुं वीडियो जे लाइ मुंहिंजे चैनल खे ख़बर अथव, हिन वीडियो खे अञा ताईं तव्हां लाइक न कयो तॾहिं बि ख़बर अथव। जेकॾहिं तव्हांखे का ख़बर न आहे त उन बारे में पुछी वठो कमेंट में। मिलां थो तव्हां अॻी वीडियो में, तेसीं ताईं इजाज़त, अल्लाह हाफ़िज़, गुड बाय।